मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई इहो रिलियूं वही भेणो जल्दी जल्दी उते हिकिड़ी चङो थियो जो मलूका खे खट सां ॿधी छॾियव त वरिते सॼे ॻोठ में ट्रपा ॾींदी मिठल मलूका जे सुधरण में न कई साल लॻंदा एतिरी थी अथसि तॾहिं बि सुधरे कान थी अमां हिन मलूका खे खट सां छो ॿधो अथई ॻिचीअ में रसो ॿधी सां ऐं रसो डायरेक्ट मथे पखे में ॿधी आहे पको हले आहे ज़ू 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 ऐं इहा मलूका बि करे आहे ज़ू 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 खेर सां बसि रुगो खेर सां बाबे जे आंदे जो ऑपरेशन थिए पोइ हिन मलूका जे दिमाग़ जो ऑपरेशन मां कंदमि हाउ हाउ बाल सां हाणे हंधु खणी वञ ॾिसां थो कीअं थी बंदूक मां ठका कढे मां बि मिठल आहियां मिठल अल्लाह साईं तूं हाणे पीर बख़्श जो खेर सां ऑपरेशन करा त मुंहिंजी जान छुटी खुदा कंदो इहा ॾाइण जेका आहे से ट्रैक्टर ट्राली जे हेठां ओची भाट जी मरी वेंदी जे मूं दाई जी दिल आज़ारी कई आहे निशान खे छो थी पिटी उन्हनि मालिकनि खे पिट न जो निशान खे ईअं गोर छॾे ॾिनो अथनि पते थी कख पन सां विढ़ंदी इनखे आउं छॾींदीसांसि ॾिसजां जंहिं बि उनखे चुर्च ॾियारी आहे न रोज़ मैशर में छिकाईंदीसांसि ऐं मुंहिंजो अलाह इंसाफ़ कंदो इहो सुबतो कमु ने उबते रीवस जो अथई हुनखे तुंहिंजे मुंहिंजे प्यार जी ख़बर पइजी वई न सुण सघियसि तॾहिं वञी खखर में खड़ो वञे कंहिं तुंहिंजो बूथ सुॼायो आहे अचे इहो मोह धाणी मोहाडो आहे जेकॾहिं मूं बेइज़ती न कई थमांसि न त इहो मुंहिंजो पीउ लॻे अहिड़ा मुहांडा हूंदा ई प्यारनि जे क़ाबिरनि तूं वरी हुन सां प्यार पई करी इन उमिरि जा लोह ई ॻरी रेल गाॾी कुसड़ी ख़तमु थी वयूं अयो इन चांहि जी मसवाड़ थो भरे न मिड़ई तंहिंजे करे इहे प्यार जा ॿ ॿोल मिड़ई ॻाल्हाईंदी हुमांसि को दिलि सां थी ॻाल्हायांसि छा जेकॾहिं इन मुंहं सां ऐं मुंहिंजो सॻो पीउ बि हीअं मरी वञे हा न त अल्लाह जो कसम आहे मुंहं ई कान ॾिसांस मां त चवां थो त तूं मूंसां रलिजी हल सिर्फ़ु ॿ ॼणा हुजो टियों माण्हू विच में हुजे ई न ख़बर अथई छो हलूं था SP साहब वटि उन खे हली था दाह ॾियूं हली था बाकारियूं लालू लंघे जे ख़िलाफ़ हलूं त सही पर आउं सम्झां थी उबतो केस असांजे ई मथां थींदो असीं टंगबासीं छो जो लाली खे मूं दवाऊं अहिड़ियूं ॾिनियूं न अच्छा हाणे मूंखे ॻाल्हि सम्झ में आई त इहा लाली तुंहिंजे मथां बाहुबली के थी हमलो करे तूं त मूं ते हमला न कर बाहुबली इन ॾाइण खे त आउं ॾिसंदीसां न बसि छा कयां बुरो ॾोह मुंहिंजो बि हो न त इनखे मेट वांगुरु मटे छॾियासां इज़त जी इज़त वॾी आहे केरु नथो करे त न करे मुंहिंजी बि न छा अरे बस कर चाची मासी सुरीली तू को माण्हू ही या सनड़े पहलवान जी भेण हुई छो बा लालू सनड़ो पहलवान भला माण्हू न छा तू जेॾीमहिल तेॾीमहिल लालीअ खे मूंखे सनड़े पहलवान सां थो मिलाई लालू अमां कयो छा आहे जो सनड़े पहलवान जी अमां खे भेण थो करी हिन वीचारी खे चाची मां सुरीली का ख़बर ई कान्हे का हाणे छॾी ने ॻाल्हि खे लालू पुट इहो पुछीसि त दाई इज़त सां विड़ी छो आहे मां इज़त सां छो विड़ी आहियां उन ॾींहुं त मूंसां सुर में सुर पिया मिलायो पहिरां त चओ पिया त मां इज़त ग़लति आहे हाणे जेकॾहिं मूं हुनखे सटको ॾिनो आहे त मां इज़त जे लाइ तव्हांजी दिलि थी ॾुखे असां त हा में हा तोसां इन केर मिलाई जो असां इहो सम्झो त तूं ईअं बसि मथोड़ी माठ करे वेंदी न बा तूं त संदरो ॿधी ॿाहिरि निकिरी पई हलड़ी वॾी पहलवान जी धीउ हा बसि मथोड़ी चुप करे वेही रहा छो हा छोरी पिणे कलू जुआरी हो पहलवान कोन हो जो तूं अती थी पहलवानी कंदी अची वई किथां सट त सिधी कोन थींदी बसि मूंखे जीअं सम्झ में आयो न मूं ईअं कयो मां इज़त जी मूं बेइज़ती करे उनखे मार ॾेई ईअं सम्झो मुंहिंजी दिलि तां भारी हल्को थी वियो हा वॾो ॿार केतिरो तराजी वट खणी ॾिसूं केतिरो ॿार हल्को थियो तूं घणो न ॻाल्हाए चुप करे वे हा मुंहिंजो मतिलबु आहे त इहो जेको हल्को चवी थी न इहो हल्को कहिड़ो शमनार हल्को शमनारो हल्को मतिलबु और शमन में ॾाढी न चवंदो आहे ताड़ी हण त उॾामी वञे अहिड़ो आहे पहिरीं ताड़ी हण त उॾामी वञे अहिड़ो आहे पहिरीं सुहिणो सची पची गुलाब बाले जहिड़ो आहे पहिरीं ताड़ी हण त
गुलाब इहा बा गुलाबी भंगी ने गुलाबी गुल जहिड़ो पिरी जहिड़ा रूह तेड़ा ख़त्म आहे चाची मासी सुरीली मूं कलाम खे पंहिंजो भरसायो मतलब त मां अहिड़ी आहियां तूं अहिड़ी छा तूं मूंखे अहिड़ी तेड़ी थी लॻी हा आया अम्मा अचो दीदी लालू मूंखे छा छा थो चवे अहिड़ी तेड़ी थी लॻी मासी चूसणी थी ॾे त वात में विझां वात बंदि कंदी सभु कुझु ॿुधां थी ऐं ॾिसां थी सही थो चए लालू ॿुध इन दाबड़े मुंहं खे वधीक ख़राब न कर दाबड़ो दाबड़ो न सफ़ा गाबड़ो केतिरो बुरो हाणे कोन परचाईंदो चुप 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 कर दाई इज़त सां मिड़ी तंग कई इलाज थियो तुंहिंजो ऐं ॿुधो जेको डॉक्टर हलणा न असांजे ॻोठ में मां हिन सां ॻाल्हि खणी आहे हुनखे वठी थो अचां हुनखां इलाज करा हा भाउ वठी आ डॉक्टर खे पाणे इलाज कराईंदी हा इलाज न कराए त पोइ जबलपुर फिरणा सफ़ा सिंगल छाजोणा सां सही थाल में डबल मिर्च अथई डॉक्टर कमरे मां तोखे इन करे कढी आयो आहियां त ॿाहिरि ताज़ी हवा बि खा त तुंहिंजो दिमाग़ बि कमु करे ऐं मूंखे मशवरो ॾे त माफ़ कजांइ मशवरो ॾे त मां कहिड़ो धंधो कयां ओ मवाली जीअं अलण कमरे में बंदि आहे तीअं अलण जो दिमाग़ बि बंदि आहे लालू खे ख़बर ई नाहे मूं कमरे में कयो वॾो गंद आहे तोखे लालूअ कमरे में कैद इन करे कयो आहे त तोखां लालीअ जो इलाज कराइणो अथसि अलण खां इलाज कराइणो अथव त मरीज़नि खे तयारु कयो वाड़े हिकिड़े कमरे में छो था डॉक्टर खे बीमार कयो बाबा ॿिया मसाइला बि था हलनि जेसीं उहे ख़तमु थियनि तेसीं तूं इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ मूंखे मशवरो ॾे त मां धंधो कहिड़ो कयां मशवरे खे मशकरो चवण वारा ख़ाली हथे मूं ॾे अचण वारा माल कढ अलण ॾींदी आइडिया हिरी जा न आहिनि मशवरा अलण वारा डॉक्टर साहब पढ़ियल लिखियल आहीं इन जे करे तूं मूंखे मशवरो ॾे त मां कहिड़ो धंधो कयां जंहिंमें माना ख़र्च घटि हुजे ऐं वरी ॾोकड़ खणा अचनि मूं वटि वञी कर बेईमानी में वॾो फ़ाइदो आहे बाबा बेईमान कुझु साल फ़ाइदो वठनि था पर जेॾी महिल सरकार सॻोरी अखि थी पटे न उहे साॻा ई बेईमान केॾी महिल इस्पताल केॾी महिल जेल कंहिं महिल जेल कंहिं महिल इस्पताल कंहिं महिल इस्पताल कंहिं महिल जेल थी वञनि ज़िंदगी तेल तूं बि आस्ते आस्ते ज़ाहिर थींदे मुंहिंजी सोबत में रही तूं बि वॾो शाइर थींदे अलाह ई न कंदो जो मूंखे तो जहिड़ो करे तूं महिरबानी करे पढ़ियल लिखियल बाशऊर माण्हू आहीं मूंखे तूं अहिड़ो ॾस ॾे जो मां धंधो कयां जंहिंमें मुंहिंजी रोज़ी भली थिए बसि वधीक ॼारी न हण कयां न हेॾे होॾे अबा मां त चवां थो घणा न कर रोला सोलो धंधो अथई वञी खपा छोला सॼो ॾींहुं छोला खपायां छोले 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 वाछूं ई फिरी वञनि पोइ केरु मुंहिंजूं वाछूं ठाराईंदो हाणे हल त तोखे वापसि कमरे में बंदि कयां जे लालूअ खे ख़बर पइजी मुंहिंजी खल लाहे छॾींदो हलिया बसि अरे छॾ हवा खे हल रे मोतबर कहिड़नि ख़्यालनि में गुम आई वाह दावा न त पहिरें पंधु करे वञण थो सही न ख़्यालनि में काथे पहुचण थो सही उॾरंदे तकलीफ़ूं काटींदे नूरियाबाद टपी अञा कराची पहुचण वारी हुअसि भोगाटे सां मिलण ई न ॾिनई अॻई खणी सॾु करे पोइ ते वराई अञा इथे बि किराए बचाइण जे चक्कर में त मता किथे वैन या कोच जा पैसा न भरणा पवनि त ख़्याल में घोबाटे जी ख़्याल करे मोटी जा हा इहा न मां त कराचीअ जे लाइ कूकू थी कयां पर भाउ इहो आहे त अकेली विञाइजी न वञा तूं त पकी विञाइजी पर इहो घोबाटो तोखे गोली ते विञाइजी वेंदो पोइ मञी थी वञी मूंखे त मूं सही चयो हाणे ने घोबाटे जी गेल खे छॾ मूंखे रुगो इहो ॿुधाए त इन लालीअ सुठो कमु कयो अलाए दा जेको बि कमु कयईं पंहिंजे घर जो कयईं तव्हां ॿुहारी खाधो पीतो पचाइणो करणु मूंखे कहिड़ी पई आहे त सुठो कयईं या किनू कयईं जॾहिं अकुल पियो विरहाइजे तॾहिं तो वरी ख़बर अथई छा कयो अटे छाइण वारो परणो खणी वई आहे त मां हुस्न वठी अचां ऐं अकुल बि वठी अचां अकुल मिली न को हुस्न जी का लप मिली सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि न ॾींदी आहे दा इहा ॻाल्हि न करे हा जॾहिं जवानी न हीअं दर खां ॿाहिरि निकिरंदी हुअसि
त कुंवारनि छोकरनि में हीअं भाॼ पइजी वेंदी हुई। इहे तुंहिंजे इन हुस्न ते परेशान कोन हूंदा पर बाबे मर्यादा जे दहशत ते परेशान हूंदा हुआ। त नंढी सेठियाणी घिटीअ मां पई हिनखे मथां को मेरी अख सां ॾिसेसि त ख़बर अथई बाबू छा कंदो हो? उन जा दोड़ा कढी बिलोरी रात कंदो। पर मां बेड़ी वयल कोन हुयसि जीअं तूं तो सम्झे। इहा करणी पवंदी जो त ॻाल्हि पुठाणी अदी मां लालीअ जे घर जे कमनि जी ॻाल्हि नथो कयां। बाक़ी ॿिया कहिड़ा कम? इहा लालड़ी माई इज़त सां विढ़ी आहे। इहो सुठो कमु कोन कयो अथई। वाह दावा ओके जा नड़ वाह जी ॻाल्हि कई अथई। जंहिं न्याणीअ जी कुखे साड़ी आहे उहा इन खे छॾे ॾिने भाॻीअ खे। इहा त अञा लाली अथसि जंहिं टारो कयो अथसि। अलाह न करे जे मुंहिंजे चिलकणीअ सां अहिड़ी हालत करे आहे न त मां दुनाली बंदूक खणी ठोकियां सां दुनाड़ में। हा देरी न कयां सां। सेठियाणी सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी। इन छा सम्झो त हिनखे मां सुर ॾियां? जिगर इहा ॻाल्हि आहे न त मां वलू कंहिंखे वणे न वणे पर माई इज़त जो पासो ज़रूरु खणे। हा खणो पासो इन माईअ इज़त दाईअ जो। पंहिंजो फाहो पाण ॻिचीअ में विझंदे पोइ ॾिसजांइ कीअं लड़कियो बीठो हूंदे चौक ते। तमामु घणो ॾुख थियो आहे ईसा। पैसा न न साहब पैसा त मूं वटि आहिनि ई कोन। पोयूं तारीख़ूं लॻी पियो न। मां त चवां थो 15 तारीख़ खां पोइ 16 थिए न वरी 1 तारीख़ ते। अरे ॿुधल बोड़ा साहब मुंहिंजो नालो थो वठे ईसा ईसा ईसा। यार तूं त मुंहिंजो तकियो बि खाई थो वञी। पायूं थो वञा छा ईसा तुंहिंजो पायूं थो वञा? मूंखे टोपी बि 5 आहे, वर्दी बि 5 आहे, बूट बि 5 आहिनि ऐं डंडो बि 5 आहे। तुंहिंजो पायो थो वञा। सर या हिन जी बदली करायो या तव्हां ऐं मां के ॿिए शहर हलूं। अलाए कीअं था ॿिए शहर वञो? मां तव्हां सां मरण घड़ी ताईं गॾूं थो सां। अरे बोड़ा रड़ियूं करे था ॻाल्हायूं त ॿुधी कोन थो ऐं ई से ॻाल्हि मुंहिंजे कन में कई आहे त ॿुधी वतई। साहब केॾीमहिल चपनि जी चुरपुर खे मां सम्झी वेंदो आहियां त तव्हां छा था चओ। जंहिंखे लिप सिंग चवंदा लिप सिंग। महिरबानी करे 2 मिंट माठ करे बीह। 2 मिंट माठ कयां? हलो भाई ठीकु आहे। अरे हाणे हिन बोड़े खे जेके ॻाल्हि सम्झाइणो हुजे न रुगो पाण में चपनि में बुड़बुड़ कयूं। सर तव्हांखे कहिड़ो ॾुख थियो आहे? ॾुख इहो आहे त ॻोठ में मायूं विढ़ियूं आहिनि। असांजे केरु FIR त ठहियो पर केरु छा चवंदा त NC दाख़िल करण कोन आयो आहे। सर ज़ाइफ़ुनि जो मसइलो आहे वरी असां लेडीज़ पुलिस किथां आणियूं आहे? ईसा खाली आहिनि किथां हुकुम कर साहब। लखनि करोड़नि जा केस था हल कयूं न चाहूं आहे न पाणी आहे न बीड़ी आहे न सिगरेट आहे न ई हिकु अदद लेडी पुलिस आहे। हैरत आहे यार। गैरत आहे? हा साहब गैरत माण्हू में हुजणु खपे। जे गैरत न आहे त सफ़ा माण्हू वलू व्याजी जहिड़ो थी थो वञे। अरे चुप छो वलू पी अथई आहे चुड़ी थो। ए बस साहब हिनखे सम्झाए मां गिली थो साहब वलू तुंहिंजो पी आहे। ओ इज़त ओ मुंहिंजी इज़त आइस किथे मच्छीअ सां गॾु खीर त कोन खाधो अथई जो मुंहुं थी परदे करी किथे टिटी त कान थी अथई। मां तोसां नथी ॻाल्हायां। नथी ॻाल्हाई पर छो? घर वेठे लाली मुंहिंजी बेइज्जती करे वई। सॼे ॻोठ ॾिठो ॿुधो तोखे ॼण ख़बर ई कान्हे। हा इज़त इन करे मां तोॾे कोन पियो अचां छो जो मां सोचां पियो त मूं वारी नुंहुं जेकी आहे तोसां वड़ी वई आहे हाणे कहिड़े मुंहं सां मां तोॾे अचां। हाणे साॻियो इहो पापे जहिड़ो मुंहुं खणी आयो आहीं न उन महिल बि इहो ई साॻियो मुंहुं खणी अची आहे। इहो तुंहिंजे कावड़ जा कारतूस मुंहिंजे काकड़े में किते काढ़ियूं था कनि। दिलि थी चवे त लालीअ खे अहिड़ी सज़ा ॾियां जो उहो सॼी उमिरि यादि रखे। मूंखे इहो ॿुधा तूं हिन लालड़ीअ खे कहिड़ी सज़ा ॾींदे? माई इज़त लालू केरु आहे? लालू केरु? लाज मूं त हिन महिल ताईं इहो ई ॿुधो आहे त तुंहिंजो पुटु आहे। चओ तुंहिंजा पुटु कोन्हे छा? लालू मुंहिंजो ई पुटु आहे। त पोइ मूंखां पक न अंगूठे लाइ थो करीं छा? मां पक पकाणी इन करे थो कयां त जेकर लालूअ मुंहिंजो चवणु न कयो त मां लालूअ खे पंहिंजी थन कोन बख़्शींदुसि। विफली पियो हा थञ कोन बख़्शींदे तूं त माई आई छा जो थञ कोन बख़्शींदेसि? तॾहिं तूं सम्झी कोन थी जॾहिं लालू अञा 1 महीने जो हो न त लालूअ जी मां प्यालो करे वई हुई। पोइ पूरा 11 महीना मूं पंहिंजे हथनि सां लालूअ खे दॿे वारो खीर पियारियो हो। इन जे करे चुम त थन कोन बख़्शींदोसां। पोइ इहा ॻाल्हि कर न त दॿे वारो खीर कोन बख़्श कंदेसि। हा लालू जे करे मुंहिंजो पुटु आहे त लालिया लोणा कुटींदो लोणा लोणा।
लालू न मत न कही तेने लालीअ खे मां डंडा हाणे कुटींदुसि ऐं उन महिल साईं मां मार ॾींदोसांसि जेसीं तोखां माफ़ी न वठंदी ॿुध भला शादी करने चलासीं तूं जॾहिं मुंहिंजो पलांद वठंदे न उन खां पोइ सुत थी पाण तारीख़ ॿधंदासीं। सुनी पई संजो सुकून बर्बाद करे छॾियो आहे ॾाइण धीरा सुमारियोसि ॼण बकरी आहे। मासी छो थी एॾो टेंशन खणे वांगण जहिड़ो मुंहुं कयूं वेठी आहे वञी ॻोठ में ॾिस मता के ॻोठ वारनि जे घर में मलूका लिकी वेठी हुजे। हा हा मुंहुं खारी थिए न थिए ईअं त ज़रूरु थींदी। बोल मासी मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त ईअं वञी झाती पाए हिक हिक जे घर में ॾिस इहो नथी चवां त घर घर में वञी पड़ो ॾे ऐलान कर। हा हा सभु को सुतो पियो हूंदो निंड में। हाँ सुबुह सवेर कंहिंजे घर वञा छा चवंदा त माई कज़ी लसी वठण आई आहे। मिठल हे हिन थैली में छा आहे? बाबे पीरूअ जो आंड्रो। हाय हाय डॉक्टर मुझी पिया 8-10 डॉक्टर गॾु थिया सोचनि पिया त हिनखे कटियूं किथां पेट खे हेॾा जीर हीअं करे खणी जो आंड्रो हथ में कयूं छो इहो गॾह जो आंड्रो आहे या माण्हूअ जो आहे इहो खणी आयो तव्हांजे साम्हूं आहे। मां त पेर मथे ॼम त वायरस लॻे। मिठल हे पक सां चाचे पीरूअ जो ई आंड्रो आहे न या की ढोर जो आंड्रो आहे? एॾो वॾो आंड्रो हा बाबे पीरूअ जो आहे चरी इहो जेकॾहिं मां फेसबुक ते रखां न बागा फेसबुक न फेसबुक इहो जेकॾहिं मां इन ते रखिया इहे जेका सोशल मीडिया थींदी आहे इन ते रखां त माण्हू एतबार बि कोन कंदा त हीउ माण्हू जो आंडो आहे या मुंहिंजो मतिलबु त बाबो सफ़ा मन लॻो पियो आहे सुबुह जो उथियो न चई त बिस्कुट न खाराए मुंहिंजो बाबा हींअर ऑपरेशन थियो अथई थोरो रहम कर अञा नथो मुड़े पुरानी आदत अथसि न। चाचे पीरूअ जे लाइ परेशान कोन आहियूं असां। बाक़ी छाजे लाइ परेशान आहियो? मिठल वरी इहा छोरी मलूका राति भॼी वई आहे मां त परेशान थी वई आहियां। मलूका भॼी वई पोइ तव्हां ॿई बगी ते छाजू कयो? छा पी कयो निंड सॼो ॾींहुं खाजो सॼो ॾींहुं निंड कजो खाई थुलियूं त थी वयूं आहियो छोकिरी तव्हां खां भॼी वई। मिठल जो अंदर न साड़ ॿुध मां अंदर पंहिंजे कमरे में हुयसि पंहिंजे अदड़े खे खीर पई पियारां ऐं हुनखे निंड करायसि ठीकु आहे। पंहिंजी माउ खां पुछ उहा हिते खट ते सुती पई हुई। अब मां त पिणे जी गणती में हुयसि अलाह ख़ैर करे ख़ैर सां ऑपरेशन थी वञे जागी सुतसि त निंड वठी वई। हाणे ॾियो मुंहुं ऐं बाबू हुते पेट कटाए अस्पताल में सुतो पियो आहे हाणे मां कयां त कयां छा इन मलूका जे पोयां लॻा या बाबे खे मुंहुं ॾियां? हलड़ी बंदूक तव्हांजो ठक आहे मुंझाए छॾियो अथव। हिकु ॻाल्हि त ॿुध तोहे आंड्रो घर छो आंदो भला रधे खाइण जो इरादो अथई छा? न पोइ खाओ खणी आया तव्हांजे लाइ हटो। इंसान केॾो बि लोचे लोड़े भॼे डुके पर चवंदा आहिनि त जिथां जी खोटी उठे आण खिलो। जिथां जी खोटी इहो छा थो चए? असल में खोटी जो मिसाल मूं इन जे करे ॾिनो आहे त माण्हू जिथे विञाईंदो आहे उते ॻोल्हींदो आहे। पर इहो मिसाल ॾिनई कंहिंखे? मिठल ते उहो वरी कीअं? ॾिस न मिठल कुंवारे लाकूं चिलकीअ खे 22 दफ़ा घर खां भॼायो हो माना मिठल जे करे छोकिरी 22 दफ़ा घर छॾे निकिती हुई ऐं हाणे ॾिस कुदरत वारे जो फ़ैसिलो। हा पोइ ॾिस न पहिरें मलूका घरां निकिती अचे लालू वटि पनाह वरिती हाँ वरी लालूअ उनखे धिके छिके कढियो घर पहुचाईंसि वरी राति घरां निकिरी वियो। हालत मवाली लजी नथो थी
एड़िन ॻाल्हियुनि त ॾंद नाइन कढबा पर तोहफ़ा कबी आहे ऐं अल्लाह साईं का पनाह घुरबी आहे त असांजी माउ भेणुनि खे औलाद खे पंहिंजी पनाह में रखजां। वो ॿुधो न थई त दुश्मन मरे त बि ख़ुशि न थीबो आहे। बावली अॼु भले वाकई प्यालो पीतो अथई छा वॾनि माण्हुनि वांगुरु छाणियूं छाणियूं ॻाल्हियूं ॿुधी करी। हक़ ऐं सच जे ॻाल्हाइण जे लाइ ज़मीर जो ज़िंदा हुजण बि ज़रूरी हूंदो आहे। रुगो नशे में माण्हू सच थोरी ॻाल्हाईंदो आहे। वाह बावली इलेक्शन में बीह अहिड़ियूं तकरीरूं कयई न माण्हू अखियूं ॿूटे वोट ॾेई छॾींदई। मां तकरीरूं ताणी में अदूत न रहंदसि पर मां जेको चवंदसि उहो करे बि ॾेखारींदसि। खिली थो मां कूड़ थी आहियां? इन लाइ कोन थो खिला तूं कूड़ थी ॻाल्हाईं चरी। हूअं बि मूं ॾिठो आहे त तो जहिड़ा खरा ऐं सचा माण्हू जॾहिं इलेक्शन जहिड़ी धुॿण में लथा त अवाम जो भलो कंदासीं पर जॾहिं आया खटे उन खां पोइ आस्ते आस्ते उन्हनि सां रल मिल अहिड़ो थी विया जो उन्हनि जो असरु उन जे मथां हावी थी वियो। हाणे अवाम आश्चर्य में वेठो आहे त असांजो को न को फ़ाइदो सोचींदो पर हू वरी निंड सुता पिया आहिनि अवाम लाइ सोचनि ई कोन था। बसि हाणे बसि तूं मूंखे ॿियनि जी ॻाल्हियुनि में लॻाए असली ॻाल्हि त नटाई थो। मां नटायां किथे थो पर ॿुध कहिड़ी असली ॻाल्हि इहा ई कुझु कारोबार कंदे या रुगो घर में वेही कचहरी कंदे रुगो ॻाल्हियूं थो करी हीअं करे वेंदमि हीअं करे वठंदमि। इहो वॾो कमु अथई छा त मां जंहिंमहिल ॻाल्हियूं कंदो आहियां त पोइ मूंखे सम्झ में ईंदी आहे त मां ॻाल्हियूं कयां बि थो पर जंहिंमहिल चुप करे वेंदो आहे त पोइ मूंखे ख़बर न पए मूंखे छा करिणो आहे। ॻाल्हियुनि मां ई आस्ते आस्ते मां कारोबार में हलियो वेंदुसि। तूं परेशान न थी तुंहिंजो कमु आहे मूंखे दुआ करणु मुंहिंजो कमु आहे सोचणु अलाह कंदो को न को कमु लॻी वेंदो। इश्क ने निकमा बना दिया है गालिब वरना कोड़ा भी बड़े काम का था। अरे कोड़ा या घुत हणण वारी आदत कान हुई गालिब जी शायरीअ में घुत हई यार सुबह जेकॾहिं मम गोॾा चटे वञे हा न तॾहिं बि चुरपुर कयां हा पर इहो जेको इश्क आहे न उथल पुथल बि करणु नथो थिए। इन जी माना त असांखे ॿिए हमरा जो बंदोबस्तु कयूं तूं त ईअं परेशान रही ॼण सॻो पी गुज़ारियो अथई। अरे अदा इश्क आहे नांग इहा ख़बर खाधनि खां पुछो मूंखे अहिड़ो हयो अथई ॾंग लॻे थो हाणे कोड़ो टंदो भंग। भली मुआरी बनीअ में भंग जा ॿ वेसा काए छॾ पर इश्क जा टेरा लही वञ। यार मां हाणे बेवस आहियां 2-3 महीना मूंखे मोहलत ॾे पोइ कोड़े जा कमु ॾिसजांइ। जिनायत जो जेको असरु हूंदो आहे न उहो जागर ते छॾे वेंदो आहे पर इश्क जो असरु पना ऐं कागर मेड़ाईंदो आहे। यार मूंखे तो ॼण मजनू जी ज़रूरत ई न आहे। अरे यार उठ केला फ्रूट बि छॾियो था के पसंदि न कयो आहे दर्द खे वड़ी वियायो छो धिकारे पई दुनिया कंहिंजो छा खणी वियायो हक़ीक़त अचो डॉक्टर साहब अचो अचो। माशाअल्लाह सुभान अल्लाह जज़ाकल्ला टरबला। लालू ही वो डॉक्टर आहे जेको लाली जो इलाज कंदो। ही जेको डॉक्टर आहे इहो डॉक्टर हलण आहे हिनखे मां पाण वठी आयो आहियां जेको लालीअ जो इलाज कंदो। चाची माची सुरीली हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त हिन जंहिंमहिल मूड थींदो न ईंदो इजाज़त अथसि हिनखे। लालू मूंखे न आहे इलाज कराइणो ने मुंडी डॉक्टर खां। अल्लड़ जंहिंजो इलाज करे हर मर्ज़ रहे उन खां परे लालू साहब इजाज़त ॾिनी आहे हाणे मां त ईंदुसि हरे हरे भॼी परे मुआ। लालू मां हिन खां इलाज कोन कराईंदसि। ही डॉक्टर घटि शाइर जो पुट घणो थो लॻे। सही सुञातो अथव मां डॉक्टर बि आहियां ऐं शाइर बि आहियां यानी कि टू इन वन आहियां। चिड़ी धार थियो आहियां मां ॼण त ॿेर जो किरियल पन आहियां अॻिते अर्ज़ु कयो आहे। अरे चुप अर्ज़ मामा जा पुट तूं ते इलाज कराइणा आहे मुशाइरो न महिरबानी करे इलाज कर ऐं मुशाइरे जी ॻाल्हि खे छॾे ॾे फ़िलहाल तूं ऐं ॿुध जेकॾहिं न कंदे न नमूने बाजी कंदे त पोइ सिंगल बुश न डबल बुश हणंदो मां। लालू साहब कुझु शख़्सियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंखे ॾिसण खां पोइ गीत गज़ल वायूं चोर सिटा पाणे ठही वेंदा आहिनि। लालू हिनखे पैसा ॾे त हितां गुम थिए कोन थो खपे हिन जो असांखे इलाज। ही इलाज घटि कंदो मूंखे मथो हणाए मूंखे बीमार कंदो। हा लालू हिनखे कढ ही डॉक्टर घटि चोर वधीक थो लॻे। थी सच गज़ब वियो आहे महफ़िल में शोर आहे पल में जो दिलि खणी वियो चालाक चोर आहे। तूं इलाज कर शाइरी न कर जेकॾहिं तुंहिंजो इलाज कामयाबु वियो न तोखे तुंहिंजी शाइरी जो मां किताब छपराए ॾींदुसि किताब पूरो। लालू साहब कयूं था इलाज हाणे वरी बि ईंदुसि सुभाणे कई अथऊं तो कल नाहियां लोकल
भलाई थींदी रब ॼाणे। लालू हिनखे हींअर जो हींअर कढी था, मूंखे न आहे इलाज कराइणो। हाणे शाइरी न कंदो, हाणे इलाज कंदो, ईअं न? डॉक्टर साहब तव्हां मुंहिंजे घर जो इलाज कयो, पोइ जेके तव्हांजा शेर आहिनि न उहे गॾु कयो, ठीकु आहे? मां उतां कॾहिं तव्हांजो मां मुशाइरो न खाईंदुसि, घोड़ बाड़ू घुराईंदुसि, घोड़ छा ठीकु आहे? ठीकु अच्छा डॉक्टर अंदर आहे, तव्हां तबियत ॾिसो, तबियत ख़राबु करण लाइ असांखे शाइरी न ॿुधायो, राजा माण्हू। ठीकु आहे लालू साहब, ईअं था कयूं, जीअं तव्हां चओ था तीअं था कयूं। हा ईअं कजो, मतिलबु ॿियो को कमु कयो आहे। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।